आउज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तों असीं पंहिंजे पार्ट ऑफ स्पीच जो कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं एडजेक्टिव जे बारे में डिटेल में पढ़ंदासीं ऐं गॾोगॾु असीं काइंड्स ऑफ एडजेक्टिव खे पिणु डिटेल में डिफाइन करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। त अॼु असां हिन क्लास में एडजेक्टिव खे स्टार्ट खां वठी एंड ताईं डिटेल में पढ़ंदासीं ऐं जेको आहे सो 5 काइंड जेके आहिनि सो एडजेक्टिव जा उहे हिन असां क्लास में डिटेल में डिफाइन कंदासीं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असीं तव्हांखे इहो चवंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब करो ऐं हिन वीडियो खे तव्हां लाइक ज़रूरु कजो। त स्टार्ट असां कंदा आहियूं पंहिंजी अॼु जी क्लास खे। अॼु जी क्लास स्टार्ट करण खां पहिरीं इहो तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त काइंड ऑफ एडजेक्टिव कहिड़ा आहिनि जेके अॼु असां हिन क्लास में डिफाइन कंदासीं। हिन क्लास में असां छा छा डिफाइन कंदासीं, एडजेक्टिव जा कहिड़ा कहिड़ा काइंड आहिनि, तिन्हनि खे असीं हिन क्लास में डिटेल में डिफाइन कंदासीं। हिन में असां वटि नंबर 1 में आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी, यानी कि एडजेक्टिव ऑफ क्वालिटी खे असीं डिटेल में डिफाइन कंदासीं। नंबर 2 में आहे असां वटि प्रॉपर एडजेक्टिव। नंबर 3 में आहे एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। नंबर 4 में आहे एडजेक्टिव ऑफ नंबर ऐं नंबर 5 में आहे डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव। त अॼु असां हिन वीडियो में तव्हांखे ही 5 जेके एडजेक्टिव जा काइंड आहिनि इन्हनि खे असीं डिटेल में पढ़े ॿुधाईंदासीं ऐं गॾोगॾु मिसाल कंदासीं, डेफिनेशन पिणु कंदासीं। हिकु दफ़ो वरी तव्हांखे इहो चवंदुसि त हिन वीडियो खे तव्हां लाइक करे छॾियो। व्हाट इज़ एडजेक्टिव? त एडजेक्टिव आहे छा? एडजेक्टिव चवंदा छा खे आहिनि असांखे सभ खां पहिरीं इहो मालूम हुअणु खपे। इन लाइ असीं हिते हिकु डेफिनेशन जो इस्तेमालु कंदासीं। डेफिनेशन कुझु हिन तरह ते आहे: A word which show quality, quantity, number, kinds, color, etc. of a noun or pronoun is called adjective। असीं कंहिं बि नाउन या प्रोनाउन जी क्वालिटी खे बयानु करियूं, क्वांटिटी खे बयानु करियूं या नंबर खे बयानु करियूं, कलर खे बयानु करियूं त अहिड़ी ॻाल्हि खे असीं चवंदा आहियूं एडजेक्टिव। यानी कि को बि नाउन हुजे या प्रोनाउन हुजे उन जो असीं मिक़दार ॿुधायूं त घणा शख़्स हुआ, या असां जेको आहे सो उन जी क्वालिटी ॿुधायूं त उहे जेका आहे सो उन्हनि में कहिड़ी ख़ासियत हुई, त अहिड़ी ॻाल्हि खे जेको आहे सो असीं एडजेक्टिव चवंदा आहियूं। उमेद कंदा आहियूं तव्हांखे सम्झ अची चुको हूंदो त एडजेक्टिव छा आहे। हाणे हलूं था काइंड ऑफ एडजेक्टिव ॾांहुं। त काइंड ऑफ एडजेक्टिव कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जी डेफिनेशन छा आहे, उन्हनि जा मिसाल छा आहिनि। सभ खां पहिरीं असीं नंबर 1 जी ॻाल्हि कंदासीं जंहिंमें असां वटि अचे थो एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। त एडजेक्टिव ऑफ क्वालिटी छा आहे? An adjective which show quality or kinds of noun or pronoun is called adjective। कंहिं बि नाउन या वरी कंहिं बि प्रोनाउन जी ख़ासियत खे बयानु करण खे जेको आहे सो क्वालिटी, एडजेक्टिव ऑफ क्वालिटी सॾियो वञे थो। उन लाइ असां हिते मिसाल कंदासीं। मिसालनि जी मदद सां तव्हांखे ॿुधायूं था त एडजेक्टिव ऑफ क्वालिटी छा आहे। मिसाल असां वटि आहे जीअं बेड, गुड, ओल्ड, न्यू, शॉर्ट, लॉन्ग, रिच, पुअर, वाइज़। ही जेके आहिनि सो एडजेक्टिव ऑफ क्वालिटी जा मिसाल आहिनि। क्वालिटी खे असीं चवंदा आहियूं ख़ासियत। हिते ॾिसो हिन में कहिड़ी ख़ासियत आहे। ही बहितरीनु आहे, ही हिकु क़िस्म जी जेको आहे सो क्वालिटी आहे। बेड आहे, ख़राबु आहे, इहो बि हिकु क्वालिटी आहे। ओल्ड आहे, पुराणी आहे, उहो बि हिकु क्वालिटी आहे। न्यू आहे, नओं आहे, तॾहिं बि इहो क्वालिटी आहे। शॉर्ट आहे, लॉन्ग आहे, निढो आहे या वरी वॾो आहे, इहो बि हिकु क़िस्म जी क्वालिटी थी वेंदी न, एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। त अहिड़ी ॻाल्हि खे डिस्क्राइब कंदा आहियूं असीं एडजेक्टिव ऑफ क्वालिटी में। उमेद कंदा आहियूं तव्हांखे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी डिटेल में समझ अची चुको हूंदो। चलो हाणे हिननि खे मिसालनि जी मदद सां सम्झूं था त इन जो इस्तेमालु मिसालनि में कहिड़े तरीक़े सां कयो वञे थो। इन लाइ असीं हिते 2 मिसाल कया आहिनि। कराची इज़ अ लार्ज सिटी। कराची जेको आहे सो तमामु वॾो शहर आहे। ही इज़ अ ऑनेस्ट मैन। ही जेको आहे ईमानदार शख़्स आहे। उमेद कंदा आहियूं तव्हांखे एडजेक्टिव समझ अची वियो हूंदो, गॾोगॾु मिसाल पर समझ में अची विया हूंदा। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं प्रॉपर एडजेक्टिव जी। त प्रॉपर एडजेक्टिव छा आहे? इन लाइ हिते हिकु डेफिनेशन आहे। ऑन एडजेक्टिव फॉर्मेट फ्रॉम प्रॉपर नाउन इज़ कॉल्ड प्रॉपर एडजेक्टिव। जेको प्रॉपर एडजेक्टिव आहे इहो कढियो वियो आहे प्रॉपर नाउन मां, जंहिंखे असीं प्रॉपर एडजेक्टिव चवंदा आहियूं। उन लाइ असीं हिते मिसाल कंदासीं। मिसाल हीअ आहिनि त जीअं पाकिस्तानी टीम। लफ़्ज़ पाकिस्तानी टीम त हिकु क़िस्म जो प्रोनाउन आहे, लेकिन जॾहिं असीं इन जी ख़ासियत बयानु कंदासीं तॾहिं इन खे असीं चवंदासीं प्रॉपर एडजेक्टिव। उमेद कंदा आहियूं तव्हांखे प्रॉपर एडजेक्टिव समझ में अची चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 3 जी, जंहिंमें असीं पढ़ंदा आहियूं एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी, यानी कि एडजेक्टिव जो मिक़दार। असीं क्वांटिटी चवंदा आहियूं मिक़दार खे, तादाद खे। त असीं पढ़ूं था एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी जे बारे में। इन लाइ हिते हिकु डेफिनेशन आहे। ऑन एडजेक्टिव विच शो द क्वांटिटी ऑफ अ थिंग इज़ कॉल्ड एडजेक्टिव क्वांटिटी।
कंहिं बि शइ जी जेको आहे सो तादाद खे असीं चवंदा आहियूं एडजेक्टिव क्वांटिटी। इन लाइ हिते असीं मिसाल करियूं था, मिसालनि जी मदद में सम्झूं था। जीअं सम कुझु थी वियो, आल जेको आहे सो सभई थी वियो, एनी यानी को बि थी वियो, लिटिल या मच, मैनी, इनफ। त ही कुझु मिसाल आहिनि एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी जा। त हाणे असीं इन्हनि मिसालनि खे जेको आहे सो जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। इन्हनि खे जुमलनि में कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं हिते तव्हां ॾिसी वठो, आई एड सम राइस, ऐं कुझु चांवर खाधा। ही हैज़ लिटिल इंटेलिजेंट, यू हैव नो सेंस, तव्हां में को बि सेंस न आहे। उमेद कंदा आहियूं तव्हांखे एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी पिणु सम्झ अची चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नंबर 4 जी, जंहिंमें असीं पढ़ंदासीं एडजेक्टिव ऑफ नंबर। त एडजेक्टिव ऑफ नंबर छा आहे, त हिन वीडियो खे तव्हां लाइक ज़रूरु कजो। एडजेक्टिव ऑफ नंबर लाइ पिणु हिते हिकु डेफिनेशन आहे, एन एडजेक्टिव विच शो द नंबर ऑफ अ पर्सन आर थिंग इज़ कॉल्ड एडजेक्टिव ऑफ नंबर। एडजेक्टिव ऑफ नंबर असां जेको आहे सो बयानु कंदा आहियूं कंहिं माण्हुनि जी या कंहिं शयुनि जी जंहिंखे असीं नंबरनि में जेको आहे सो डिस्क्राइब करे ॿुधायूं था, तंहिंखे असीं चवंदा आहियूं एडजेक्टिव ऑफ नंबर। इन लाइ हिते मिसाल आहिनि, मिसाल घणा आहिनि, इन खां पहिरीं असीं चवंदासीं त एडजेक्टिव ऑफ नंबर जा केतिरा काइंड आहिनि। एडजेक्टिव ऑफ नंबर जा आहिनि, देयर आर 3 काइंड्स ऑफ एडजेक्टिव ऑफ नंबर्स। एडजेक्टिव ऑफ नंबर जा घणा काइंड आहिनि, 3 काइंड हूंदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा 3 काइंड हूंदा आहिनि उन्हनि खे असीं सम्झूं था ऐं इन जी मदद सां एडजेक्टिव ऑफ नंबर खे डिटेल में क्लियर करियूं था। असां जेको नंबर फर्स्ट में आहे डेफिनाइट न्यूमरल एडजेक्टिव। त डेफिनाइट न्यूमरल एडजेक्टिव कहिड़ा हूंदा आहिनि, हिन लाइ पिणु हिते असीं जेको आहे सो कुझु मिसाल कया आहिनि। जीअं ॾिसो हिते 1 2 3 4 जेके आहिनि सो असां 1 चऊं, 2 चऊं, 3 चऊं, 4 चऊं, जेको असीं लिखंदा आहियूं त इन्हनि खे असीं चवंदा आहियूं दीज आर कॉल्ड कार्डिनल्स। इहे कहिड़ा नंबर आहिनि, कहिड़ा एडजेक्टिव जा नंबर आहिनि, इहे आहिनि कार्डिनल्स। अच्छा, ॿियो हूंदो आहे छा, ॿिए लाइ असीं हिते मिसाल कंदासीं, जीअं फर्स्ट, सेकेंड, थर्ड, इन खे असां चवंदा आहियूं ऑर्डिनल्स। हिकिड़ो हूंदो आहे कार्डिनल्स ऐं हिकिड़ो हूंदो आहे ऑर्डिनल्स। इहो पिणु तव्हांखे सम्झ में अची वियो त ऑर्डिनल्स कहिड़ा हूंदा आहिनि, कार्डिनल्स कहिड़ा हूंदा आहिनि ऐं डिफाइंड और डेफिनाइट न्यूमरल एडजेक्टिव कहिड़े हूंदा आहिनि। असीं जेको आहे सो डेफिनेट ऐं न्यूमरल एडजेक्टिव में ॿिनि तरह जा जेको आहे सो नंबर काउंट कंदा आहियूं। हिकिड़ो त असां जेको आहे सो 1 2 3 4 5 6 7 ईअं करे कंदा आहियूं, जंहिंखे असीं चवंदा आहियूं कोऑर्डिनल्स। ऐं ॿियो हूंदो आहे फर्स्ट, सेकेंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, तंहिंखे असीं चवंदा आहियूं ऑर्डिनल्स। उमेद कंदा आहियूं तव्हांखे इहो सम्झ अची चुको हूंदो। सेकेंड नंबर में आहे इनडेफिनाइट न्यूमरल्स एडजेक्टिव। पहिरीं असीं डेफिनाइट खे डिस्क्राइब कयोसीं, हाणे असां वटि आहे इनडेफिनाइट। इन लाइ जेको आहे सो कुझु मिसाल हिन तरह ते आहिनि, जीअं आल, नो, मैनी, सम, एनी या सेवरल। त ही कुझु मिसाल आहिनि इनडेफिनाइट जा, जंहिंमें तादाद जी मालूम न थी पवे। डेफिनाइट में असांखे तादाद जी ख़बर पवे थी त उहे केतिरा आहिनि, ऐं इनडेफिनाइट में असांखे उन जी तादाद जी ख़बर नथी पवे। जीअं त हिते आल थी वियो यानी कि सभई थी वियो, हाणे सभई में केतिरी तादाद आहे इहो असांखे ख़बर न आहे। या वरी नो थी वियो, मैनी थी वियो, सम थी वियो, त इन्हनि में असांखे इन जो मुकमल तादाद जी ख़बर नथी पवे। हाणे नंबर 3 जी ॻाल्हि कंदासीं, जंहिंमें असीं कंदा आहियूं डिस्ट्रीब्यूटिव न्यूमरल एडजेक्टिव। अच्छा, डिस्ट्रीब्यूटिव मतिलबु तक़सीमियत यानी कि इधर को बि हिकु, यानी कि इनमें 2 या 2 खां वधीक आहिनि, जंहिंखे असीं चवंदासीं इन मां को बि हिकु। ईच माना हर हिकु, ऐं इन खां अलावा आहे सो नेदर यानी को बि न, एवरी बि जेको आहे सो हर हिकु। त असां उमेद कंदा आहियूं तव्हांखे एडजेक्टिव ऑफ नंबर पिणु सम्झ में अची चुको हूंदो त एडजेक्टिव ऑफ नंबर छा आहे। एडजेक्टिव ऑफ नंबर कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन्हनि जे तादाद ॻणे असां ॿुधायूं, तंहिंखे असीं चवंदा आहियूं एडजेक्टिव ऑफ नंबर। यानी कि पर्सन या हुजे थिंग्स, तंहिंजे असीं तादाद खे बयानु करियूं, उन तादाद खे असीं चवंदा आहियूं एडजेक्टिव ऑफ नंबर। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं लास्ट टॉपिक में, जंहिंमें असीं पढ़ रहिया आहियूं डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव। त डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव छा, इन लाइ पिणु हिते हिकु डेफिनेशन आहे। डेफिनेशन कुझु हिन तरह ते आहे, एन एडजेक्टिव विच पॉइंट्स आउट अ पर्सन और थिंग इज़ कॉल्ड डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन। डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव। इन जा मिसाल आहिनि, जीअं ॾिसो दिस, दैट, दीज, दोज़। असां जेको आहे सो डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन में पिणु इन जे मुतलिक़ डिटेल में सम्झी आया आहियूं त दिस छा आहे, दैट छा आहे, दीज छा आहे, दोज़ छा आहे, ऐं इन्हनि जो असीं सेंटेंस में इस्तेमालु कयो होसीं ऐं डिटेल में असीं पढ़ियो होसीं त दिस छा लाइ इस्तेमालु थिए थो ऐं किथे इस्तेमालु थिए थो, डेट किथे ऐं दीज किथे। त अॼु असां जेको सो हिन क्लास में कुझु शॉर्ट तरीक़े सां सम्झंदासीं। जेकॾहिं तव्हां हू क्लास ॾिसी वरिती आहे त तव्हांखे डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव डिटेल में सम्झ अची चुको हूंदो। इन लाइ जेको आहे सो इन्हनि खे असीं सेंटेंस में इस्तेमालु करे तव्हांखे ॿुधायूं था त डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव सेंटेंस में कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु थींदा आहिनि। असांखे ख़बर पइजी वई त डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव कहिड़ा आहिनि, दिस आहे, दैट आहे, दीज आहे, दोज़ आहे,
हाणे इन्हनि जो असीं सेंटेंस में कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कंदा आहियूं। इन लाइ असां हिते 4 मिसाल कया आहिनि जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ तरह जा। दैट बॉय इज़ इंडस्ट्रियस, दीज मैंगोस आर स्वीट्स, दिस बॉय इज़ स्ट्रोंगर देन हरी, दोज रिस्कल्स मस्ट बी पनिश्ड। ॾिसो ही कुझु असां मिसाल कयासीं। जेकॾहिं तव्हां असांजी डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन वारी क्लास ॾिठी आहे त उन में तव्हांखे डिटेल में सम्झ में अची चुको हूंदो त डेमोस्ट्रेटिव छा खे चवंदा आहिनि। जेकॾहिं उहो क्लास नाहे ॾिठी त हींअर ई जल्दी ॾिसी वठो। उमेद कंदा आहियूं तव्हांखे असांजी अॼु जी क्लास डिटेल में सम्झ आई हूंदी ऐं इन में जेको आहे सो अव्हां काफ़ी कुझु सिखियो हूंदो। जेकॾहिं तव्हां इन मां काफ़ी कुझु नाहे सिखियो या वरी अव्हां जेको टॉपिक क्लियर नाहे थियो त असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो ऐं हिन वीडियो जी राय पिणु तव्हां कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। इंशाअल्लाह ताला हाणे असां हिकु ॿी क्लास सां तव्हां सां मिलंदासीं। तेसीं ताणी अल्लाह हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अजरत बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो अंत हिकड़ो